नाज़रीन, अवांखे फरीदाबाद मां ख़बर ॾी त फरीदाबाद में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अवांखे ख़बर ॾियूं त ॻोठ ते हमिलो कयो वियो हो, जंहिं बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो हो। औरत ते थियल हमले जो केस 5 जवाबदारनि ते दाख़िल थियो आहे। अवांखे ॿुधायूं त का बि गिरफ़्तारी हिन वक़्त ताईं न थी सघी आहे। रहवासियुनि पारां दाऊं कयूं वियूं आहिनि। 2 हफ़्ता अॻु ॻोठ सॼण मीरवाणी जी रहवासियुनि निमाणी चांडियो ते हमिलो कयो वियो हो। हमले में ज़ख़्मी थियल औरत निमाणी चांडियो जी फरियाद ते फरीदाबाद थाणे ते 5 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। औरत ते थियल हमले जो केस 5 जवाबदारनि ते दाख़िल कयो वियो आहे। का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। फरीदाबाद मां ख़बर ॾियूं त औरत ते थियल हमले जो केस 5 जवाबदारनि ते दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। 2 हफ़्ता अॻु ॻोठ सॼण मीरवाणी वासी निमाणी चांडियो ते कातिलाणो हमिलो कयो वियो हो।